अस्सलामुअलैकुम नाज़रीन, अमीरी सीरिया मेरान टीवी न्यूज़ आया सायरा ज़मीर। सबका पेरी हिक नज़र खास खबरुन ते। वफाकी हुकूमत तरफा कोरोना मुतासिर इलाइक़नि में तालीमी इदारा बंद करण जो ऐलान। पंजाब जे 9 ज़िलनि इस्लामाबाद में 11 अप्रैल ताईं स्कूल बंद करण जो फ़ैसिलो। वफाकी वज़ीर शफ़क़त महमूद चयो आहे त कोरोना मुतासिर ज़िलनि में तालीमी इदारा बंद कया वेंदा। कहिड़नि ज़िलनि में स्कूल बंद थींदा, इहो फ़ैसिलो सूबाई हुकूमतूं कंदियूं। 9 खां 12 जमायत ताईं इम्तिहान शेड्यूल मूजिबि मई जे आख़िर में थींदा। ॿारनि जी सिहत पहिरीं तरजीह आहे, उन ते समझोतो न कयो वेंदो। सीता रोड वेझो ॻोठ हासिल चांडियो में घर अंदरि पलाल के बाहि 2 ॿारड़ा सड़ी फोत थी विया। पोतनि में 5 वरियनि जी दुआ ऐं 6 वरियनि जो बिलावल चांडियो शामिल। हाला में ख़ासखेली बिरादरी जो क़त्ल थियल नौजवान जो लाश क़ौमी शाहराह ते रखी धरणो, रोड ब्लॉक, सभई गाड़ियूं बीहजी वयूं। ख़ासखेली ऐं उमरानी बिरादरी में ज़मीन जे तकरार तां झेड़े दौरान ज़ख़्मी थियल जुम्मन ख़ासखेली गुज़िरियल ॾींहुं फोत थी वियो हो। चंबल में टंडोलाया शुगर मिल पारां रहतू न ॾियण ख़िलाफ़ मुख़्तलिफ़ ज़िलनि जे आबादकारनि जो शुगर मिल जे गेट अॻियां एहतिजाज। आबादकार अॻवाननि मुमताज़ अली मरी, अला बख्श नूहानी ऐं ॿियनि जो चवणु आहे त टंडोलाया शुगर मिल आबादकारनि खे करोड़े रुपयनि जूं रहतूं नाहिनि ॾिनियूं। मुसलसल एहतिजाज बावजूद इंतज़ामिया पैसा ॾियण लाइ तयारु नाहे, नोटिस वरितो वञे। तंगवाणी वेझो नर स्टाफ वटि पेट्रोल पंप ते मुक़रर पुलिस एहलकार ऐं चौकीदार अगवा। हथियारबंद एहलकार अताउल्ला बाजखानी ऐं पुनहल बहलकानी खे अगवा करे विया।